नास्तो झूलेलाल। अॼु जो मौज़ू किरोना वायरस आहे। अॼु सॼी दुनिया में किरोना वायरस जो चर्चो आहे ऐं इहा हिकु परेशान कन सूरत हाल आहे जो ही वायरस विचड़ंदड़ आहे ऐं जल्दी पखिड़िजे थो। ही वायरस सॼी दुनिया जे 109 मुल्कनि में फैलियो आहे ऐं हिन जा शिकार 1,21,000 माण्हू थिया आहिनि। तंहिं में 66,000 माण्हू सिहतयाब थी घर ॾे विया आहिनि, बाक़ी ज़ेर इलाज आहिनि ऐं हिन में कुझु फौतगियूं बि थियूं आहिनि। उहे तक़रीबन 4,000 कुझु आहिनि। सो इहा सूरत हाल वॾी तशवीशनाक आहे। हिन वायरस जे करे मुतासिर मुल्कनि में चीन, साउथ कोरिया, ईरान, इटली, जर्मनी, फ्रांस ऐं ॿिया मुल्क मुतासिर थिया आहिनि, घणो मुतासिर थिया आहिनि। हीअ हिकु साह जी विचड़ंदड़ बीमारी आहे। हिन में शुरू में बुखार ईंदो ऐं गॾोगॾु ख़ुश्क खंघि बि ईंदी ऐं पोइ साह में तकलीफ़ वधंदी वेंदी। पर ज़रूरी कोन्हे त हीअ किरोना वायरस हुजे। थी सघे थो ज़ुकाम सां मिलंदड़ जुलंदड़ का शइ हुजे, पर परेशान थियण जी का बि ॻाल्हि कोन्हे। हिन मर्ज़ ते कंट्रोल करे सघिजे थो। हिन मर्ज़ जा शिकार घणो करे शुगर जा, दिलि जा ऐं साह जी तकलीफ़ वारा दम जा मरीज़ यकदमि शिकार थी सघनि था। सो एहतियात कनि। ॿियो त हिन जो इलाज 14 खां 24 ॾींहंनि ताईं हली कंट्रोल थी सघे थो। जीअं त ही मर्ज़ साह जे ज़रिए, साह जी नली जे ज़रिए या साह जे ज़रिए फैलिबो आहे। खंघण सां, निछ ॾियण सां। सो कोशिशि करे मास्क इस्तेमालु कजे, टिशू पेपर बि इस्तेमालु कजे। पर टिशू पेपर न हुजे त ॿांह ॾेई पोइ निछ ॾिजे, खंघि कजे। अणधोतल हथनि सां अखियुनि या मुंहं खे छुअण खां पासो करियो। सैनिटाइज़र इस्तेमालु करियो। सैनिटाइज़र सां जिन शयुनि खे तव्हां छुयो आहे उन खे साफ़ु करियो। अगरि मर्ज़ जूं इलामतूं हुजनि त फार्मेसी, इस्पताल वञण खां पासो करियो। पंहिंजे वेझे तबी मर्कज़ खे फ़ोन करियो ऐं पंहिंजे पाण खे ॿियनि खां पासेरो करियो ऐं लेबॉरेटरी मां टेस्ट करायो ऐं डॉक्टरनि जे चवण ते अमल करियो। हरू भरू हथु ॾियणु, भाकुर पाइण खां पासो कंदा ऐं परियां खां पंहिंजो सिंधी सलाम कंदा ऐं एहतियात कंदा त इन मर्ज़ खां बचंदा। पंहिंजी सिहत जो ख़्यालु कंदा। ख़ुशि रहो, सिहतमंद रहो। चङो मोकिलणी कोन्हे। वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।